सोटे तेरे दलाल मेलो घुमिया ॾाढो मज़ो आयो सोटे पहिरीं इहो ॿुधाए तूं मुंहिंजे लाइ छा छा वठी आयो आहीं लाल हे सोटे तुंहिंजे लाइ घणो पुॼंदो आहे लाल जो सभु जेके तोहफ़ा आहिनि सभु तुंहिंजे लाइ हूंदा आहिनि अल्लाह तेरी जल्दी ॾेखार दे बस सोटे इहो न पुछ रात जो मंज़र हो अंधेरी गुग रात लगी पई हुई बस में वेठुम बस रोड ते हलण लगी छाण सां त साम्हूं अचानक ब्रेक लगी मुंहिंजो किनो मुंहुं त सीट में लॻो वञे हीअं जो ॾिसां सोटे चार माण्हू हे कंध जावेद खराणी वांगुरु हेॾा कद हेॾियूं मुछूं हथियार खणी अंदरि अचे पुॻा पोइ मां पोइ दुआ खपे तुंहिंजी पोइ सोटे पोइ छा थियो छा वरी छा थींदो हो बि निकिता मां बि निकितो हो ॿ क़दम मां 4 क़दम साम्हूं आयो मान ॾिसी करे जेका तुंहिंजे सामान जी थैली पई सॼी पेरनि में रखी मान मां जो मूंखे तो पुट जो क़ुरान जो वास्तो अथव सॼो सामान करे छॾियो मां पातरनि जो वास्तो नथो खाई सघां मां बसि ॿियो वरी छा पोइ वरी छा किनो भेले जो बूथ खणी तोड़ पुॻो ॿियो वरी छा अहिड़े चढ़ी आहे सफ़ा हाणे खणी त कंदी बाजा सोट इहो बूथ 50 रुपए ते ॾे ॿार रक्षिया रे किराया रे सीए में बुढ़ी मरा वे जमाली बात में बुता ना बाकी सीए में वाला का तोड़ नथी दे छोड़ गाल चल वने किरायो दैया लाल का मठी हस्तानी 15 गाड़ी दे आयो हाने में किरायो दे हस्तानी चढ़ी आजा असा जी कोठ में वडी इज्जत है बात हम चलाए असा जी इज्जत है वडी चढ़ी अरे जानू चढ़ा किरायो दरस के जो अरे असा सिंधी घेरती माण्हू घर में हेॾो कुझु करे पोइ ऐं पीलो कर दो बाबा पहुंची रहे हो हाँ बाबा तुझी दुआ हालिया भागो हिते चौथे ॾींहं खां वठी ॿार थो बुख मरे तूं उन में मेरा को वधो अबा हेॾो वॾो बूथ थी पाण बकरियूं खाए न पियो वञो जानवरनि खे जेके माल ने खाराइण लही वञा पेर में मेदिले अरे हेॾे शर्म कोन ईंदो आहे शर्म छो ईंदो ने बुढ़ी न मरंदो ॿई भाई रे छो बुढ़ी मरो छाली करे बुढ़ी मरो असां पिया छो पैदा नहीं सके छाली हटाई दो पिया जिन्ना ने मतलब बाबा यो जड़ा तेड़ा आयु तुझा ही आने भाई अटरी जावेद घरानिया थोड़ी आई तुझा भाई पुटाई अरे जब कम कर के गयो मिले इतनी गाल तो बता बाबा वाह इज्जत की वाह सही सागे तू इज्जत दी है हाने पेड़ दी दे जवने लालो ते मोटी मेहरबानी मेहरबानी बाबू तू यो साइकिल तो के गोठ में किराया देने ॾिनो आहे छोड़ अबे ट्रक जेठा जी जान छड़ा हे असांजो अबू अहमद पठान हो असांजो ॾाढो जीएम पठान ॻाल्हि साॻी आहे भुजो ॾेई वियो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो खाईंदा वञे भुजे खां को फ़र्क़ु पवंदो असांखे चरिया भुजो भुजो लाहौल ला कुव्वत इल्ला बिल्लाह अल्लाहु अकबर शैतान मुंह चलियो तूबा अॼु मुंहिंजो सॼो ॾींहुं अलाए कीअं गुज़रंदो अबा ओ मामा इहो ख़ैर त आहे एॾे परते मूं करे ॻाल्हाए थो को शर्त रही थी छा अरे निभागा शर्त हाणे आ बि दुख न थिया मूंखे कहिड़ी ख़बर त घर में सभ खां पहिरियां तो मनूस ते नज़र पवंदी मामा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं हमेशह मूंखे मनऊस सोचंदो आहे आख़िर मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे अरे मनऊस जंहिं ॾींहुं तूं ॼाए उन ॾींहुं मुंहिंजी भेण जो सिर खणी अरे जंहिं ॾींहुं तूं मरंदे न तुंहिंजो मुंहुं ॾिसण बि न ईंदुसि अबा ख्याल रखना छह पर माइक में फंस गई अबा वाह वाह
ये अञा ताणी पुराणियूं रीतूं रस्मुनि ते तव्हां हलो था शाबस अथव तव्हांखे अञा सम्झ में ॻाल्हि नथी अचे भाउ अरे अरे छा समझा मुझी मोरे जेड़ी भेड़ जो थिर कई अरे मां के तो समझाई अरे चको छोड़ दे चुपा मैं नहीं उठ निकल दो मां घर मां कढंदो मां ॿुधाए छॾियो नक में चकु विझंदो मां आ घर को कर दे मुझी भेड़ जो घरा के चोरी हकड़ा हिते मुझो घरा ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मामा घर में खणो न ॻाल्हाए ॿुधाए छॾियां थो मां खबर आ तुझी गैरत जी बचा जे लाइ रक्षे वारो घर आई तू रिजे इहा ख़बर पइजी वई ॿाहिरि बि हाय मामा मां ॿुधाए छॾियां थो मां खामखा जी ॻाल्हि न ॿुधाए छॾियां मां न छॾींदोमांइ तोखे अरे छा कंदो तूं हां छा कंदो तूं मनो उठ बेड़ा ने भागा चटा खैरा खैरा अरे अच मीर पुट अच हिन गॾा मौत मां फासी वियो हो हिन गॾा खे चओ त टरे मुंहिंजी रत खे फिकड़े मामा थतो थी ही बि त तुंहिंजो भाणेजो आहे ऐं भाणेजा त शींहनि खे बि प्यारा हूंदा आहिनि मामा हा जानू इहो तूं ॿुधा त कॾहिं आयो इहो था हा दा मामे जा नज़र हटाई तो बात पोइ न शुक्र आहे नज़र पई त सही अरे नरो भॻवान नरो अॻियो मामो तपियो पियो थी वठंदे लितरनि सां चुरा अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इहो मामो हमेशह गरम तईअ ते चढ़ियो ईंदो आहे चई ॿाहिरि लॻो पियो हूंदो आहे अरे मीर खंडे न कनो थे चल तो मोकला हला मामा खैरा झलियास तो अरे जानू हल अंदर हल बस तुझे चवण ते वञाए थो त मामे खे नक में चकोड़ी नक पटे अरे बुढ़े न तू ठीक आहे हाणे ॿुधाए ख़ैर में चढ़ थियो हाँ पाणी मांखे हाणे लॻे थो त तूं सफ़ा पूरो थी वियो आहे तोखे बाबा हाणे ज़ंग लॻी चुको मामा ये गुजारतुनि में न ॻाल्हाए शींहुं पंहिंजो शिकार करणु कॾहिं बि न आहे विसारींदो ऐं शींहुं पंहिंजो शिकार कंदो आहे ऐं शींहं जे वात में ये ना हथ ज़ख़्मी थिए सिधो ॿुधाए त मसालो छा अब मीर खान बाबा मसलो इहो आहे त भोतार सिजावल खान कच्चे मां ॿ मीहूं वठी आयो आहे जंहिंजी रक़म आहे ॿुधाईंदो साईं मां त कोतो थी वेंदी पूरा 6 लख हाणे मूंखे ॿुधाए बचड़ा त छा थो सोचे ओ इहा शइ मामा हिते रख न घणनि ॾींहंनि खां पोइ का वॾी ख़बर ॿुधाई अथई हाणे ईंदो न मज़ो शींहं खे पंहिंजे शिकार करण में ऐं मीर ख़ान खे पंहिंजे ताव हणण में मज़ो वाह बचड़ा वाह सदको वञाए इहो पोइ बचा समझी त वियो हूंदे इहा असांजी कमीशन मामा खे का कमीशन मिली अथई जो हाणे मिलंदई छा थो चए पुट मुंहिंजो मतिलबु त तोखे तुंहिंजी कमीशन मिली वेंदी हाणे पेर ड्राए हल पट हल त हल अरे रुगो तूं इहो कमु करे आ मां पेर त छा तुंहिंजे घर ई ॾेरा नहीं त रुगो माल हुई आ अरे आओ हिना आओ इसे तुम अपना ही घर समझो ये मेरी खाला का घर है क्या करो गिर नहीं जा तुम्हें पता है ना मेरा पूरा बचपन इसी घर में गुजरा है अच्छा और इतने अच्छे हैं सब घर वाले लेकिन ये दिखाई क्यों नहीं दे रहे ये गेट सही क्यों नहीं कराते हो कि मैं गिर जाती तो ये गाँव में ऐसे ही नहीं है अति मुंबत है हाँ दी मां ॻोठ में हिकिड़ो नओं एंजल जो प्रोजेक्ट खयो आहे ऐं उन हिसाब सां हिते आयो आहियां ऐं हीअ आहे मुंहिंजी कुलीग हिना हीअ मूंसां गॾु कमु कंदी आहे हिना ये मेरी कज़न है कोमल हेलो कैसी हो भेण ही तो का हाल वाल थी वठे चवई थी कीअं ख़ुशि आं चाक चङी भली सादा माण्हू असांखे कहिड़ी ख़बर शहर जी ॿोलीअ मां इहा किटड़ पिटड़ ॿार खे अचे
मोहम्मद आप परेशान नहीं हो, मुझे थोड़ी बहुत तो सिंधी आती है। जी कम करे कर सीखी हुई है ने इंडिया से गोठन में। अच्छा हाँ सही सही जी हाँ। मास्टर में मासा द्वारा का थे न मुके उन जी ॾाढी सिक लगी आ। मासा जानू वेले का थे आ। अदा चाचो उंदो नितल वाले होटल ते सोट वाला अंदर सुता पे आए। खैर मास्टर गाँव ठीक ठाक ता खुश आयो तो सही आ। अस्सलाम वालेकुम। शादी कई थी ना साला के घुमाना है ना मास्टर मु शादी ना करी ये आए है ना मुसागर जॉब कर दिया शहर में सॉरी मुझे मतलब तो मुसागर काम कर दिया। हां यार मैं ये गाल बुद्धि अथमाए बुद्धि ना ता शहर जो और तुम मर्दन सा कुल हो कुल है शामिल आए कम कंदी मां वरी ये समझो तो कोई शादी करे आया ना मास्टर दुआ करो शादी की थी वेंदी अल्लाह अल्लाह है ना ये हमारे मास्टर हैं। ठीक है मास्टर माने साइड कम सर मुझे जो कम पर दी मोल है ना ताजे घर में रहती कुछ नहीं। अच्छा तो ख्याल कजो हाँ अरे तू गलती न करे असा सिंधी वाला मेहमान नवाज हो अरे यही तो साजी सुना न पड़े हिना भी मास्टर ख्याल कजो ये शहर में जो गिला दे न बाबा हिना भी मुझी धी वाई समझो अमा जो ने के अंदर बैठियो ठीक है मैं चलता हूँ अपना ख्याल रखना। तुम भी अपना ख्याल रखना। ठीक है। अच्छे के नाम खाना अंदर। जैसा कि आपको पता है कि सिंधी लोग बहुत ज्यादा मेहमान नवाज होते हैं, तो यहाँ बिल्कुल ऐसे ही है। सब लोग मेरा बहुत ख्याल रखते हैं। जी मामा मुझे बिल्कुल भी नहीं पता चल रहा है, बिल्कुल ऐसा लग रहा है मैं अपने घर में हूँ। जी जी आप अपना ख्याल रखिएगा। खुदा हाफिज। लगे तो के गलत घर में तो न गिरी आयो मां हेड़ो माल असांजे घर में तो खजिया ठिलक बना ना होता हेड़ो Who are you? असांखे त पोइ स्लिप स्टार्ट कंदो आहे हू आर मेरी शादी लगे थी अंग्रेजी थी ॻाल्हाए मां बि ॻाल्हायां थी 1 2 3 4 5 मैट्रिक पास फाती हेलो हाँ मैं तुमसे पूछ रही हूँ Who are you? बस I talk to you. Who are you? बाबा असांजे पीउ खे पोतरो बदल न थी अचे हीअ अंग्रेजी में किचर पिचर थी करे ए भाई किचन किचन ये बताओ तुम हो कौन? मेरा नाम मुझो नालो जानू जान में मंदिर पहचानू आहे मां हिन घर जो अकेलो मालिक आहियां। जानू तुम तो तुम्हारी नॉलेज के लिए मैं एक बात ये बता दूं हाँ। कि मैं तुम्हारे घर में मेहमान हूँ और मुझे यहाँ पर वहीद लेकर आया है। यो सोट मासा तुम्हारी तू जी वाह वाह मासा तो वॾो कमु करे छॾियो तो ॿिया 50 रुपए हक़दार हुए ॿुध इहो तूं हिते माना महिमान थी आई आहीं हा इहो मुंहिंजो मैं जो है ना मां बि वॾो आहियां अलाए त सवा मूंसां थोरो प्यार जो है प्यार और तुमसे शक्ल देखी तुमने अपनी? वाह बाबा अॼुकल्ह शक्ल थोड़ी हूंदो आहे अॼुकल्ह प्यार थींदो आहे प्यार ते बस मुंहिंजा सोना हिकु दफ़ो फासी पोइ मुंहिंजा जान खबरदार अगर तुमने मुझ पर लट्टू होने की कोशिश की तो क्या कर रहे हो? तुम्हें तो मुझे सा 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 सुनो सुनो हंसी रही है तो सब दिल सुनो पर मेरा सब दिल सुनो तुम्हें तो मुझे सा 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 के उन्हें न लगे मके पक्का न लगे हंसी रही है तो सब दिल सुनो पर मेरा सब दिल सुनो तुम्हें तो मुझे सा 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 कर जरूर तो आहे सच्ची बताओ सुना प्रेम के पोछा है दिया की फसायो चक्कर जरूर तो आहे तो अनपानी आए कंपनी रुको सोचन में घूमो तो अनपानी आए कंपनी रुको सोचन में
तुम्हें तो मुझे सा 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 सुना सुना पर नरम समिल सुना पर नरम समिल सुना तुम्हें तो मुझे सा 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 के लगे मुझे लगे अलग मुझे जादू का सुना सुना